बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वॾियूं महिरबानियूं दोस्तनि जूं जेके लाइव प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि असांजो। हीअ असांजी दिल एंटरप्राइज़िस जी रिकॉर्डिंग बिल्कुलु हले पई। हुनजो हिकिड़ो सरप्राइज़ गानो हिकिड़ो असां रिलीज़ कयो आहे, थोरो टेलर, उहो इंशाल्लाह ज़रूरु यूट्यूब ते शादाब स्टूडियो चैनल ते तव्हां वटि मौजूदु आहे। तव्हां उतां उहो गानो ॾिसी सघो था, पंहिंजे शादियुनि में ख़ुशियुनि में उन गाने खे इंजॉय करे सघो था। बुलूट ऐं बाक़ी गीत इंशाल्लाह असांजा रिकॉर्डिंग हली रही आहे। हीअ गीत हाशिम चांदी जी शाइरी, ख़ूबसूरत गीत तव्हांजे नाम कंदासीं ऐं ख़ुशियुनि भरियो गीत, प्यार भरियो गीत। गुलाबी चिरे ते लगाई ओहे छदी तो मन मोहरो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ आखिरी एडो सोड़ो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ तू भाई एडो सोड़ो छोआ। चप्पा सोहना तुझी मुर्गा मिठी मक्खी लप्पा सोहना तुझू अखी सोहनियूं तुझा चप्पा सोहना तुझी मुर्गा मिठी मक्खी लप्पा सोहना चंगा भला थो जान झुकाई छतो गुलाबी तेरे ते लगाई ओहे छदी तो मन मोहरो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ आखिरी एडो सोड़ो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ बुधाए एडो सोड़ो छोआ। वसत भला चलवार भला तू पाण भलो तुझा प्यार भला तुझा वसत भला चलवार भला तू पाण भलो तुझा प्यार भला कई जरिया को तू बनाई छतो गुलाबी तेरे ते लगाई ओहे छदी तो मन मोहरो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ आखिरी एडो सोड़ो छोआ तू एडो भला सोड़ो छोआ ओ भाई एडो सोड़ो छोआ।
एॾो भला सुहिणो छो ॿुधाए एॾो सुहिणो छो तूं एॾो भला सुहिणो छो आहीं आख़िर भला एॾो सुहिणो छो आहीं इहो त अलाह ई ॼाणे सघे थो दिल एंटरप्राइज जो इहो 36 नंबर एल्बम अथसि दिल एंटरप्राइज़िस जे तरफ़ां हिकिड़ो तव्हांजे लाइ हिकिड़ो ख़ूबसूरत गीत जेको तव्हांजे नाम कयोसीं प्रोड्यूसर बख्तुल्लाह सरोई साहब इन एल्बम जो इन कंपनी जो प्रोड्यूसर आहे बख्तुल्लाह सरोई साहब आबिद शेख साहब ऐं एसआर प्रोडक्शन जी शानदार कामयाबी 786 एल्बम जी कामयाबी खां पोइ हीउ एल्बम ईंदो इंशाल्लाह जेको इंशाल्लाह महीने 2 महीननि खां पोइ रिलीज़ थींदो हिन जी रिकॉर्डिंग हली रही आहे असांजो प्यारो शाइर लाइक़ ज़रदारी बि ही असांखे जॉइन करे रहियो आहे मंज़ूर भुट्टो साहब इरफान अली चांजो फयाज़ खान लशारी वॾी महिरबानी शाह नवाज़ सना लाइ चोलियाणी महिरबानी मौलाई ऐं ॿी तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां त जेको असांजो एल्बम जेको अॼुकल्ह सिंध में तमामु धूम मचाए छॾी आहे एसआर प्रोडक्शन जी एल्बम 786 एल्बम उन जो लॉन्चिंग शो अल्लाह जे करम सां इंशाल्लाह 19 तारीख़ ते अंगारे जे ॾींहुं ॾहरकी शहर में थी रहियो आहे ऐं बहितरीन बाक़ाइदे जेको शो थींदो असांजो अल्लाह जे करम सां तमामु पूरे पाकिस्तान मां असांजा दोस्त मुंहिंजा चाहींदड़ मुंहिंजा परस्तार उते शो में शामिलु थींदा ऐं इंशाल्लाह पंहिंजी मोहबत जो इज़हार कंदा अची मुंहिंजे शो में जेको हीउ एल्बम थिए पियो कमाल ख़ान महर ऑर्गेनाइज़र आहे असांजो अहमद अली चाचड़ आलम ख़ान मलण हाजी सरदार हाजी ख़ान महर साहब गुलाम शबीर महर मुंहिंजा तमामु ॿाहिरनि जहिड़ा दोस्त प्यारा शाइर यूसुफ चाचड़ बशीर घोटकी ज़िले जा जेके असांजे जिन जा असां महिमान हूंदासीं यासीन पंवर इहा सॼी संगत जेका हूंदी घोटकी ज़िले जी ज़ुल्फार घोटो उन्हनि जा हू मेज़बान हूंदा असां उन्हनि जा महिमान हूंदासीं जेके पूरी सिंध मां पाकिस्तान मां ईंदा दोस्त उन्हनि खे वेलकम कंदा इंशाल्लाह हीउ शो भरपूर शो हूंदो तमामु बहितरीनु शो हूंदो मुंहिंजो प्यारो भाउ रोशन शेख साहब बि हिन शो में शामिलु थींदो बख्तुल्लाह सरोई बि शामिलु थींदो नूर हसन उनड़ बि शामिलु थींदो ऐं मंठार चोलाणी साले सुमरो पंहिंजी जोड़ी सां गॾु शाहरिनो चांडियो साहब ऐं सतार चाचड़ अब्दुल्ला चाचड़ हाजी उबैद जतोई असांजो मुंहिंजो जिगर शाइर शम्स महर हाशिम चांडियो अमजद चांडियो शाहिद चांडियो जंहिंजा तमामु ख़ूबसूरत गीत हींअर तव्हांजे नज़र में ऐं जेके अची विया तव्हां ॿुधो पिया अब्बास अली चांडियो अयाज़ भंगर ऐं असांजो देशी नज़ीर मज़ारी तमामु बहितरीनु शख़्सियत बहितरीनु शाइर हू हुन शो में असांजे में शामिलु थींदो ऐं हुनजा ख़ूबसूरत गीत हूंदा जेको हिकिड़ो गीत तव्हां ॿुधो आहे बाक़ी हुनजा बक़ाया गीत ॿ पोइते आहिनि जेके ईंदा आहिनि शो में ज़रूरु शामिलु थींदा बहितरीनु गीत हूंदा सभिनि दोस्तनि जा तमामु भरपूर ऐं ख़ूबसूरत गीत हूंदा गुलाम अमर जतोई दुबई खां असांजो प्यारो दोस्त ऐं मुनीर कलोड़ो साहब जा बि गीत हिन में शामिलु आहिनि उनखां अलावा असांजा तमामु प्यारा अली शेर गब्बोल लाड़ जो लाडलो शाइर उहो बि हिन में प्रोग्राम में शामिलु हूंदो ऐं चीफ सिलेक्शन असांजा जेके आहिनि वही हिकिड़ो ज़ुल्फकार मंगी साहब उहे बि हिन एल्बम में शामिलु हूंदा तव्हांखे ऐं हीअ एल्बम बाक़ाइदे जेके जिन जा बेस्ट गीत आहिनि बेस्ट शाइर रहिया आहिनि उन्हनि खे इनशाला एवॉर्ड ॾिना वेंदा हिन एल्बम में शाइरनि खे ॾिना वेंदा ऐं फुल इंजॉय सां हीउ एल्बम थींदो असांजो ॾहरकी में वरी बि चवंदुसि 19 तारीख़ अंगारे जो ॾींहुं ॾहरकी में शहर में मुंहिंजो शो थी रहियो आहे इनशाला मां अची मुंहिंजो मान मथां ज़रूरु कंदो तव्हांजो वधीक वक़्तु न वठंदासीं दिल एंटरप्राइज़िस जे तरफ़ां ही अतर उनड़ जी ID तां सभिनि दोस्तनि खे सलाम क़बूल पए ऐं अतर उनड़ साहब जेको टिकटॉक जो बादशाह हुआ उन खे बि असां एवॉर्ड टिकटॉक महिरबानियूं हिकु दफ़ो वरी तव्हांखे वरी तव्हां सां वरी करे ॿिए ॾींहं ते लाइव ते तव्हां सां कचहरी थींदियूं जिथे हुजो आबाद हुजो अतर उनड़ जी शाइरी बि आहे उहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं हुते थैंक यू सो मच आई लव यू सेन बाय